ओम नमो भगवते वासुदेवाय। जय झूलेलाल। अचो त हाणे ॿुधूं वैसाख महीने जी कथा जो 21 अध्याय। इन खां पहले मां 20 अध्याय अपलोड करे चुकी आहियां, तव्हां उहे बि ज़रूरु ॿुधजो ऐं पंहिंजनि सिंधियुनि भाउरनि ऐं भेनरुनि खे बि ज़रूरु शेयर कजो। अचो त हाणे ॿुधूं अॻिते जी कथा। त तव्हां सभई प्रेम सां चओ श्री लक्ष्मी नारायण भॻवान जी जय, श्री कृष्ण भॻवान जी जय। नांग जी मुक्ति। महर्षि नारद चवण लॻो त हे राजा अम्बरीक, उहो ढाड़ेल शंख मुनीअ खां पुछण लॻो त हे भॻवान, परमात्मा हिन संसार में जेके बि जीव पैदा कया आहिनि उन्हनि जा गुण कर्म स्वभाव जुदा जुदा छो थिया? कृपा करे इहा ॻाल्हि निर्णय करे ॿुधायो। महर्षि शंख चवण लॻो त हे ढाड़ेल, हिन संसार जे प्रकृतिअ में जीव 3 प्रकारनि जा आहिनि। हिकिड़ा राजसी, ॿिया तामसी, टियां सांतिकी। जहिड़ा जहिड़ा हू कर्म कनि था तहिड़ा फल भोगनि था। शुभ कर्मनि जो फल सुख ऐं अशुभ कर्मनि जो फल दुख आहे। हाणे 3 गुणनि वारनि जीवन जा लक्षण ॿुध। सांतिकी गुणनि वारो मनुष्य पर उपकारी, ॿियनि जो भलो चाहींदड़ ऐं संतनि जो सेवाधारी थिए थो। हरिअ जो नालो पाण बि जपे थो ऐं ॿियनि खे बि जपाए थो। हुनखे सभ में आत्म स्वरूप हिकु जहिड़ो ई नज़र अचे थो। सच ते सिर ॾियण खां नथो घुसे। अहिड़ो पुण्य आत्मा मरण खां पोइ वैकुंठ में वञी वासो करे थो। हाणे राजसी गुण वारे मनुष्य जा लक्षण ॿुध। हू पुण्यनि सां गॾु पाप बि करे थो। यज्ञ विर्त नेम जेके बि शुभ कर्म करे थो तन में फल जी इच्छा रखे थो। चङनि सां चङो ऐं मंदनि सां मंदो थी हले थो। कॾहिं स्वर्ग में वञे, कॾहिं नरक में वञे थो। मतिलब त जनम मरण जे चकर में सदाईं भिटकंदो थो रहे। हाणे तामसी गुण वारे मनुष्य जा लक्षण ॿुध। सभु कंहिंसां साड़ो रखे थो। साधुनि संतनि जी निंदा करे थो। आलसी, खुदगर्ज, खुद मतलबी, ॿियनि जा घर विछड़ाए थो। हमेशह नीच जूणियुनि में भिटकंदो रहे थो ऐं विष्ठा जो कीड़ो थिए थो। जेके बि जूणियूं उन्हनि खे मिलनि थियूं तन में सदाईं रोगी रहे थो। कॾहिं बि सुख अखियुनि सां नथो ॾिसे। हे धाड़ेल, 3 प्रकारनि जे मनुष्य जा गुण मां तोखे जुदा जुदा चयमि। हाणे ॿियो बि कुझु पुछ, जेकी पुछे। धाड़ेल हथ ॿधी शंख मुनीअ खे वेनती करण लॻो त हे कृपानाथ, कृपा करे ॿुधायो त कहिड़नि कर्मनि करण करे हिन जीव जी मुक्ति थिए थी। शंख मुनि चवण लॻो त हे धाड़ेल, परमात्मा जी भक्ति करे ऐं नाम जपे ही मनुष्य संसार सागर मां तरी पार पवे थो। मुनीअ जा इहे वचन ॿुधी धाड़ेल वेनती करे चवण लॻुसि त हे स्वामी, अहिड़ा कहिड़ा शुभ कर्म ऐं धर्म आहिनि जंहिंजे करे परिपूर्ण परमात्मा हिकदमि प्रसन्न थिए थो। शंख मुनि चवण लॻो त हे भाई, धर्म उहो चङो आहे जंहिं धर्म करे चित्त जी पवित्रता ई थिए। सभिनी में उत्तम हुजे ऐं निष्काम भी हुजे। धर्म कर्म करण करे श्रद्धा वधे थी। विष्णु भॻवान जी भक्ति प्राप्त थिए थी। ॿिया बि जेके धर्म आहिनि तन में वैसाख धर्म भॻवान खे सभ खां वधीक प्यारो आहे। तंहिं करे हिन महीने में रस्तनि में मुसाफ़िरनि लाइ झूपड़ियूं ठाहिराइजनि, खूह तलाव खोटराइजनि, जल विञणा, छटरियूं, जुतियूं ऐं ॿियूं खुशबूदार शयूं, शरबत, खीर, ॾुध, चांवर, अटो, दाल, लूणु, गिहु, खंडु, गुड़, इहे सभु शयूं दान कजनि। प्रातः काल जो उथी सनानु कजे। विष्णु भॻवान जो पूॼन कजे। वैसाख महात्म जी कथा ॿुधिजे। साधु ब्राह्मणनि खे खाराए प्रसन्न कजे। सूरतदेव शर्मा राजा सूरतकीर्त खे चवण लॻो त हे राजन, शंख मुनीअ धाड़ेल खे अञा एतिरी कथा ॿुधाई मस त ओचितो हिकिड़ो वॾो पिपल जो वणु अची उन जे भरिसां किरी पियो।
जंहिंमां हिकिड़ो महाभयानक वासिंग नांग निकितो ऐं ऋषिअ जे दर्शन कंदे ई नांग जी देह छॾे देव देही पाए मथो टेके अची शंख मुनीअ जे चरण कमलनि ते किरी पियो। तंहिं करे हे राजन, वैसाख महीने जो महात्म ॿुधणु महाफलदायक आहे। दोहिरो, जेको ॿुधंदो हीअ कथा सिक ऐं श्रद्धा साण गऊदान जो फल मिले तंहिंजो थिए कल्याण। श्री वैसाख महीने जो महात्म महर्षि नारद ऐं अंबरीक संवाद नाले 21 अध्याय संपूर्ण थियो। सभई प्रेम सां चओ श्री विष्णु भगवान की जय, श्री कृष्ण भगवान जी जय। जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। जो ध्यावे फल पावे, दुख बिन से मन का स्वामी, दुख बिन से मन का। सुख संपत्ति घर आवे, सुख संपत्ति घर आवे, कष्ट मिटे तन का। ओम जय जगदीश हरे। माता पिता तुम मेरे, शरण गऊँ मैं किसकी स्वामी, शरण गऊँ मैं किसकी। तुम बिन और न दूजा प्रभु, बिन और न दूजा, आस करूँ मैं जिसकी। ओम जय जगदीश हरे। तुम पूरन परमात्मा, तुम अंतर्यामी स्वामी, तुम अंतर्यामी। पार ब्रह्म परमेश्वर, पार ब्रह्म परमेश्वर, तुम सबके स्वामी। ओम जय जगदीश हरे। तुम करुणा के सागर, तुम पालन करता स्वामी, तुम पालन करता। मैं मूर्ख कल कामी, मैं सेवक तुम स्वामी, कृपा करो भरता। ओम जय जगदीश हरे। तुम हो एक अगोचर, सबके प्राणपति स्वामी, सबके प्राणपति। किस विध मिलूं दया में, किस विध मिलूं दया में, तुमको मैं कुमति। ओम जय जगदीश हरे। दीन बंधु दुख हरता, तुम ठाकुर मेरे स्वामी, तुम रक्षक मेरे। अपने हाथ उठाओ, अपने शरण बिठाओ, द्वार पड़ा तेरे। ओम जय जगदीश हरे। विषय विकार मिटाओ, पाप हरो देवा स्वामी, पाप हरो देवा। श्रद्धा भक्ति बढ़ाओ, प्रेमा भक्ति बढ़ाओ, संतन की सेवा। ओम जय जगदीश हरे। तन मन धन और संपत्ति सब कुछ है तेरा स्वामी, सब कुछ है तेरा। तेरा तुझको अर्पण क्या लागे मेरा। ओम जय जगदीश हरे। जगदीश्वर जी की आरती जो कोई नर गावे स्वामी, आरती जो गावे। कहत शिवानंद स्वामी, कहत शिवानंद स्वामी, मन वांछित फल पावे। घर लक्ष्मी आए, सब दुख मिट जाए। ओम जय जगदीश हरे। ओम जय जगदीश हरे स्वामी, जय जगदीश हरे। भक्त जनों के संकट, दास जनों के संकट क्षण में दूर करे। ओम जय जगदीश हरे। बोलिए विष्णु भगवान की जय।